أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا صاحبي السجن أأرباب متفرقون خير أم الله الواحد القهار رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته. ये आयत हुई सूरह यूसुफ जी 39 नंबर आयत हुई 39 जेका प्रीवियस आयत थी मां ग़लती सां 39 चई पर उहा आयत जेका हुई उहा 38 नंबर हुई त हे 39 नंबर आयत आहे सूरह यूसुफ जी। त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम मुखातिब आहे पंहिंजे जेल जे साथियुनि सां जेके ॿ जेल जा साथी हुया ॿ क़ैदी हुया उहे आया ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजो ख़्वाबु ॿुधायो उन ख़्वाब जे बारे में पुछणु लॻा त यूसुफ अलैहिस्सलाम रिटर्न में उन्हनि खे जवाबु ॾेई रहियो आहे त रिटर्न में उन्हनि खे ख़्वाब जी ताबीर पहिरियां नथो ॿुधाए, पहिरियां उन्हनि खे इस्लाम जी दावत ॾिनो। त यूसुफ अलैहिस्सलाम जेका इस्लाम जी दावत ॾिए थो त उहो कहिड़े नमूने ॾिए, पहिरियों स्टेप उन्हनि जो छा हुयो, ॿियो स्टेप छा, टियों स्टेप छा। छो दावत ॾियणु जेको आहे जेके बि नबी आहिनि प्रॉफिट पैगम्बर जेके बि आया आहिनि उन्हनि जॾहिं बि इस्लाम जी दावत ॾिनी आहे त स्टार्ट छा खां कयो अथऊं त उहो ई यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो तव्हां वटि जेको रिज़्क़ अचे थो इहो रिज़्क़ जेको प्रोवाइड करे थो इहो अलाह ई आहे। इनडायरेक्ट वे में उन्हनि खे ॿुधाए पियो त तव्हां जेको खाओ था इहो जेको मथां पाणी अचे थो जंहिंसां इहे शयूं निकिरनि थियूं इहो को कुक नथो ॾिए या जेको तव्हां खणी आयो इहो न, पर इहो रिज़्क़ प्रोवाइड करण वारो इहो ॾियण वारो अलाह सुब्हानहू व तआला आहे। उन खां पोइ उन्हनि खे चए थो तव्हां उहे जंहिं मां क़ौम आयो हुअसि जेका कुझु क़ौम आहे उनखे मां छॾे आयो आहियां जेके मिनिस्टर हाउस हुयो, मिनिस्टर जो हाउस हुयो ऐं उन्हनि जी जेका फैमिली हुई उन्हनि खे छॾे अची जेल में आयो आहियां मां कुझु क़ौम खे छॾे आयो आहियां उन्हनि जो रिलीजन उन्हनि जो दीन जेको आहे छॾे करे आयो आहियां। त इन जो मक़सदु इहो आहे त जेके क़ैदी हुया उहे बि उन क़ौम जा हुया, उन्हनि खे बेसिकली ॿुधाए पियो त मां तव्हांजी क़ौम जो जेको रिलीजन आहे जेको तव्हांजो मज़हब आहे उहो छॾे आयो आहियां। उन खां पोइ उन्हनि खे ॿुधाए पियो त मुंहिंजो जेको दीन आहे उहो केरु आहे, उहो कंहिंजो दीन आहे इब्राहिम अलैहिस्सलाम, इसहाक़ अलैहिस्सलाम, याक़ूब अलैहिस्सलाम ऐं यूसुफ अलैहिस्सलाम उनजो पाण ॿुधाए थो त उहो उन्हनि खे ॿुधाए पियो त मुंहिंजे दीन खे सम्झण लाइ जेको उहो दीन आहे जेको मुंहिंजे लाइ त आहे, असां लाइ त आहे, अलाह जी फेवर जेका असांजे मथां त आहे पर अलन्नास मतिलबु सॼे इंसाननि लाइ आहे क़यामत ताईं अलन्नास। त इब्राहिम अलैहिस्सलाम खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे ऐं इन में इहा जेका यूसुफ अलैहिस्सलाम ॿुधायो आहे त मुंहिंजो जेको दीन आहे उहो इब्राहिम अलैहिस्सलाम, इसहाक़ अलैहिस्सलाम, याक़ूब अलैहिस्सलाम, पर अक्सर माण्हू जेके आहिनि उहे शुकुर नथा कनि। अक्सर माण्हुनि खे इहा शइ ख़बर कोन्हे ऐं उहे शुकुर नथा कनि। त जंहिं बि नबी दीन फैलायो, जंहिं बि पैगम्बर अलाह जो पैगाम पहुचायो आहे सभ खां पहिरियां जेके शयूं ॿुधायूं अथऊं माण्हुनि खे उहे शयूं आहिनि जंहिंमें असां ग़ौर ऐं वीचार नथा कयूं, ग़ौर ऐं फ़िक्र नथा कयूं। जीअं मिसाल जे तौर ते असां मानी खाऊं था या असां साह था खणूं या आसमान कीअं मथे बीठो आहे, सिज कीअं थो निकिरे, चंड कीअं नंढो वॾो थिए थो, त इहे शयूं इन्हनि ते असां ग़ौर नथा कयूं, इन्हनि ते असां सोच नथा कयूं। त जेके नबी हुया उन्हनि जेका इहा पॉज़िटिव रीइंफोर्समेंट मतिलबु पॉज़िटिव तरीक़े सां उन्हनि खे ॿुधायो क़ौमुनि खे त तव्हां इन्हनि शयुनि ते ग़ौर कयो, इहे शयूं पंहिंजे लेखे नथियूं थियनि, इन्हनि शयुनि जे पोयां ज़रूरु कोई न कोई आहे ऐं इन्हनि शयुनि तव्हांजो दुनिया में अचणु ईअं को बेमक़सदु न आहे, तव्हां कंहिं मक़सद सां आया हो। तव्हांजो हिन दुनिया ते अचणु ईअं न आहे त तव्हां खाई पी ऐं बुरा अमल करे या सुठा अमल करे मरी वञो, न, तव्हांजो हिन दुनिया में अचणु अलाह सुब्हानहू ताला जो हिकिड़ो मक़सदु आहे त तव्हां दुनिया में हिन में आया हो। इन्हनि जो पहिरियां तव्हां शुकुरु कयो जेके अलाह सुब्हानहू ताला तव्हांखे शयूं ॾिए थो ऐं उन खां पोइ तव्हां हिन दुनिया में आया हो त तव्हां छो आया हो उन ते ग़ौर वीचार कयो। तव्हांजी जेके सराउंडिंग में जेके शयूं आहिनि उन्हनि ते ग़ौर वीचार कयो, तव्हां खाओ था उन्हनि ते ग़ौर कयो ऐं इहे शयूं इलाही आहिनि शुकुरु करण लाइ। उन खां पोइ जेके शयूं आहिनि उन खां पोइ ॿुधाइनि था त तव्हांखे अगरि दीन ॾिसणो आहे उहो सेम ई साॻियो ई दीन आहे जेको इब्राहिम अलैहिस्सलाम खां हलंदो थो अचे। इब्राहिम अलैहिस्सलाम जा ॿ पुट इसहाक़ अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इसहाक़ अलैहिस्सलाम जी लाइन मां याक़ूब अलैहिस्सलाम, यूसुफ अलैहिस्सलाम ऐं ॿिया जेके बि प्रॉफिट आया, ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, सभु इसहाक़ अलैहिस्सलाम जी लाइन मां आया। मतिलबु मेन जेको हुयो उहो दीन सम्झणो कीअं इब्राहिम अलैहिस्सलाम। उन खां पोइ जेके नबी हुया उहे उन्हनि खे पुराणनि प्रॉफिट्स, पुराणनि नबियुनि जूं जेके उहे ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुया।
हाणे उन में जंहिं वटि किताबु आहे अलाह जो, जीअं तौरात आहे, इंजील आहे, जेके ईसाई याहूद जंहिं वटि बि किताबु आहे अलाह जो, उहे त इब्राहिम अलैहिस्सलाम खे सुञाणनि था, उहे त पोयनि प्रॉफिट्स खे ख़बर हुई उन्हनि खे। जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि 3 ऑडियंस, हिकिड़ा यहूद, हिकिड़ा ईसाई ऐं ॿिया मुशरिकीन हुया। त जेके जंहिं वटि किताबु आहे उहे त सम्झनि था, पर हाणे जेके जंहिं वटि किताबु न आहे, जेके बुतनि जी पूॼा था कनि, जेके मुशरिक आहिनि, जंहिंजा वॾा वॾा जेके आहिनि उहे इबादत गाहूं आहिनि, मंदर आहिनि, उन्हनि में उन्हनि जा बुत बीठा आहिनि। पहिरियां जनरल थोरो हिकिड़ो सम्झी वञूं त इन्हनि आयात में जीअं यूसुफ अलैहिस्सलाम जेके आयात हाणे ॿुधाए थो, इहे तमामु हेवी शयूं कंहिंखे ॿुधाइण लाइ। अगरि कंहिंखे दावत ॾिजे थी फस्ट टाइम ऐं इहा उनखे चइजे, इहे दावत अहिड़े नमूने ॾिजे, फस्ट टाइम अहिड़े नमूने ॾिजे, त इहा उनजे लाइ तमामु हिकिड़ी कावड़ जी ॻाल्हि आहे। ऐं उहो चवंदो त मिसाल तौर ते मुंहिंजा जेके अबा ॾाॾा आहिनि उहे छा ग़लति कंदा हुया, माना असां उनजी कम्यूनिटी खे ग़लति था चऊं, असां उनजे पेरेंट्स खे अबनि ॾाॾनि खे ग़लति था चऊं, असां उनजा जेके बि उन्हनि जा रिलीजियस, उन्हनि जा मज़हबी किताब आहिनि उन्हनि खे ग़लति था चऊं, उन्हनि जी फैमिली खे ग़लति था चऊं। ऐं कंहिंखे ईअं चवणु हिकिड़ो वॾो कावड़ जो सबबु आहे। कोई त यूसुफ अलैहिस्सलाम जेके बि प्रॉफिट हुया, जेके बि नबी हुया, उहे इन स्टेज ते पहुचण लाइ उन्हनि खे साल लॻा। त उनखां पहिरियां उन्हनि खे चयो त अलाह जो शुकुरु कयो, पोयनि प्रॉफिट्स जूं स्टोरीज़ ॿुधायूं, पोयनि नबीनि जूं स्टोरीज़ ॿुधायूं त इहो दीन को मुंहिंजो न आहे, इहो दीन हलंदो थो अचे, इलाही अॻु में खां हलंदो थो अचे, ऐं दीन साॻियो ई आहे, हिन में का बि शइ चेंज न आहे, पर माण्हुनि चेंजिस आणियूं। त उनखां पोइ जेको इन स्टेज ते ईंदा। पर हाणे यूसुफ अलैहिस्सलाम कुझु आयात में हिन शइ ताईं पुॼी विया त हिननि खे चयईं त जेके मुख़्तलिफ़ अरबाब चवंदा आहिनि, रब जो प्लूरल आहे, जमा आहे, हिकिड़ो हूंदो आहे रब, असां चवंदा आहियूं रब, ऐं अरबाब जो मतिलबु त इलाही गॉड्स। त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चए थो त जीअं मंदर आहिनि, मंदर में बुत आहिनि, हो हिकिड़े बुत खे न पूॼींदा आहिनि, हुननि जे अॻियां इलाही गॉड्स आहिनि। जीअं हुननि जो लव जो हिकिड़ो गॉड आहे, हुननि जो जेको रिज़्क़ थो ॾिए, नौकिरी थो ॾिए, हुननि जो हिकिड़ो बुत आहे। ऐं जेको हुननि जो मिसाल तौरु हुननि खे टेंशन आहे या हुन में का ॿी का शइ आहे, उहो हुननि जो मींहुं नथो वसे, हुननि जो हिकिड़ो गॉड आहे। त हुननि जा मल्टीपल गॉड्स आहिनि, हुननि जा इलाही गॉड्स आहिनि। त उन्हनि गॉड्स खे हो छा कंदा आहिनि, पहुचाईंदा आहिनि, मिठाई पहुचाईंदा, खीर पहुचाईंदा, रेवड़ियूं खणी वेंदा, पताशा खणी वेंदा, या जलेबी ॾींदा, या चॉकलेट खणी वेंदा, या खीर खणी वेंदा। त अहिड़े क़िस्म जूं शयूं पंहिंजी नज़र खणी वेंदा आहिनि उन्हनि ॾे, ऐं पंहिंजी विश कंदा आहिनि त असांजी विश जेका इहा पूरी थिए, असां पंहिंजे गॉड खे इहा शइ ॾियूं था। या वरी हुनजी का विश पूरी थी वेंदी आहे, उनखां पोइ बि नारियल खणी वेंदा, या ॿी का शइ मिठियूं शयूं या कहिड़े क़िस्म जूं शयूं गॉड ॾे खणी वेंदा, त असां इहा असांजी विश पूरी थी वई, हाणे उन्हनि खे असां इहा शइ ॾियूं था। हाणे चवण जो मक़सदु इहो त अगरि तव्हां उन्हनि खे चओ था तव्हां इहो ग़लति था कयो, त तव्हां उन्हनि खे बेसिकली चओ था तव्हांजा अबा ॾाॾा ग़लति पिया कनि, तव्हांजी फैमिली ग़लति थी करे, तव्हां ग़लति था कयो, तव्हांजा सभु किताब जेके बि आहिनि उहे सभु ग़लति आहिनि, तव्हांजा जेके बि इहे गॉड्स आहिनि, मल्टीपल गॉड्स जेको तव्हां अलॻि अलॻि बीहारिया आहिनि, हिकिड़ो मनी जो आहे, हिकिड़ो जॉब जो आहे, हिकिड़ो शादी जो आहे, हिकिड़ो हुनजो आहे, इहे बि सभु ग़लति आहिनि। हाणे ईअं अगरि कंहिंखे डायरेक्ट चवणु, इहा हिकिड़ी वॾी कावड़ जी ॻाल्हि आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। अॻिलो माण्हू चवंदो मां नंढे हूंदे खां वठी हिन माहौल में रहियो आहियां, हर शइ मां पंहिंजे अबनि ॾाॾनि खे ॾिसंदो आहियो आहियां, छा इहे शयूं ग़लति आहिनि? त इन शइ खे अल्लाह सुब्हानहु व तआला छा थो चए? अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो आहे क़ुर में, सूरह हज में, या अय्युहन्नासु दुरिबत मसलुन फस्तमिउ लहू इन्नल लज़ीना तदऊन मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वल इज्तमऊ लह व इन यसलुबहुम ज़ुबाब शैअन ला यस्तनफिज़ू मिन ज़अफ़त तालिब वल मतलूब। ये जेको अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुर में मिसाल ॾिनो आहे, इन मिसाल में अल्लाह सुब्हानहु व तआला छा थो ॿुधाए त ए इंसानो, या अय्युहन्नास, अल्लाह ताला मुखातिब आहे सभिनि इंसाननि सां। हिन में असां बि अची वियासीं, मुशरिकीन बि अची विया, सभिनि इंसान सां, या अय्युहन्नास। किथे किथे अल्लाह सुब्हानहु व तआला सिर्फ़ु मोमिननि सां मुखातिब आहे, किथे किथे अल्लाह सुब्हानहु व तआला सिर्फ़ु काफ़िरनि सां मुखातिब आहे। त हिते अल्लाह ताला चए थो सभिनि इंसाननि खे, अल्लाह ताला चए थो हिकिड़ो मिसाल थो बयानु कजे, ऐं इन मिसाल खे गौर सां ॿुधो त इहो मिसाल छा आहे, हिन खे सम्झण जी कोशिशि कयो। त बेशक अल्लाह खां सवाइ जिन खे तव्हां सॾींदा आहियो, उहा हिकिड़ी मख बि पैदा नथा करे सघनि। त अल्लाह खां सवाइ तव्हांजा जेके बि गॉड्स आहिनि, तव्हां उन्हनि खे मंदर में रखियो आहे, पहाड़नि ते मथे मंदर ठहियल आहिनि, तव्हां चपल लाहे वञो था, ऐं डिफरेंट तव्हांजा जेके आहिनि मल्टीपल गॉड्स आहिनि, उहे उन्हनि खे तव्हां पंहिंजो गॉड ठाहे छॾियो आहे, रब ठाहे छॾियो आहे, ऐं उन्हनि ते शयूं था पहुचायो, इहे हिकिड़ी मख बि नथा ठाहे सघनि। उनखां पोइ चवंदो जेतोणीकि सभु गॾिजी वञनि,
त सभु गॾु मिली बि वञनि त उहे हिकिड़ी मख बि नथा ठाहे सघनि ऐं खेनि मख का शइ उन्हनि खां वठी वञे। मतिलबु इहो त उन्हनि खे तव्हां जेके शयूं पुॼायो था, खीर था पुॼायो, मिठाइयूं था पुॼायो, अगरि को ग़रीब आहे बुखियो आहे उहा शइ खणंदो त तव्हां हुनखे मारींदव, तव्हां चवंदव हे गार्ड असांजे गार्ड जी डिसरिस्पेक्ट थो करे, असांजे गार्ड जी बेइज़ती थो करे, उनजे खाधे मां थो खाए। त अगरि मख अची उनजे खाधे मां खाए तव्हां उन मख खे कुझु नथा करे सघो। पहिरीं त ॻाल्हि तव्हांजा जेके बि गार्ड्स मिली करे तव्हां सभु जेके मख ठाहे बि नथा सघो। अगरि मख जेका तव्हां शइ नथा ठाहे सघो, जेका अलाह ताला ठाही आहे उहा उन्हनि जे खाधे मां का शइ खणी वञे त तव्हां उनखे जेको आहे उन शइ खां उनखे वठी बि नथा सघो। त अहिड़े क़िस्म जा तालिब ऐं मतलूब ॿई बुरा आहिनि। इन्हनि जो ॿिन्हिनि जो को बि रोल कोन्हे। जेके पुॼनि था उहे बि बुरा आहिनि, जेके पूॼण वारा आहिनि उहे बि बुरा आहिनि। हाणे मख जो मिसाल अलाह सुब्हानो व तआला ॾिनो आहे। हाणे छा थींदो आहे, जॾहिं पंहिंजे मंदरनि में वॾा वॾा उन्हनि जा बुत हूंदा आहिनि, उन्हनि जे हेठां मिठाइयूं रखंदा आहिनि या उन्हनि जे हेठां खीर हारींदा आहिनि या कुझु कंदा आहिनि, उहे सिर्फ़ु उन्हनि जे गार्ड्स जो हूंदो आहे। उहे उन्हनि मां जेको बुखियो माण्हू हूंदो उहो बि नथो खणी सघे। पोइ मख अगरि उन्हनि जे नक ते वञी वेहे थी त उहो उॾारे बि नथा सघनि। जेके उन्हनि जा बुत आहिनि वॾा वॾा ठहियल आहिनि, मख त उन्हनि जे नक ते वञी वेहे, वात ते वेहे, अखि ते वेहे त उहे उॾारे बि नथा सघनि। पहिरीं ॻाल्हि त ठाहे नथा सघनि, पर उन्हनि जे वञी नक ते वेहे उहे उॾारे बि नथा सघनि। हाणे उहे बि उॾारण लाइ जेके उन्हनि जा वेठा हूंदा आहिनि केयर टेकर, उहे हीअं कंदा आहिनि, उहे उॾारे सघनि था। त उन खां पोइ जॾहिं मख उन्हनि जे खाधे मां खाए थी, जेको खाधो तव्हां चओ था इहो सिर्फ़ु उन्हनि जो आहे, उन्हनि खे ॿियो कंहिंखे हथ बि नथा लाहिण ॾियो, सिर्फ़ु उन्हनि जो खाधो आहे, उन खाधे खे अगरि मख खणी वञे ऐं वरी उन्हनि जे नक ते वञी वेहे त उहो खाधो त तव्हां खसे ई नथा सघो। मख खे न खाधो बि तव्हां उन खां मख खां नथा खसे सघो। हाणे कोई चए त लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे, असां उन मख खे जेको आहे मारींदासीं, हिन खां इहो खाधो वापसि वठंदासीं, हाणे असां क़ुर खे ग़लति साबित कंदासीं। त रिसर्च थी इन ते त मख जो मिसाल अलाह सुब्हानो ताला हिन में ॾिनो आहे त मख जेका आहे उहा जॾहिं बि को खाधो खाईंदी आहे, का बि शइ खणंदी आहे त उहा पंहिंजी सिलाइवा, पंहिंजी थुक उनजे सराउंडिंग कंदी आहे, उनखे कवर कंदी आहे। उन खाधे खे पहिरियां उहो खाईंदी न आहे, पहिरियां थुक कढंदी आहे, उनखे कवर कंदी आहे। उहा थुक जेका आहे उहा एसिडिक हूंदी आहे, उहा थुक उनखे कवर कंदी आहे त केमिकल रिएक्शन थींदो आहे अंदर में, त उहो जेको खाधो मख जंहिं उन सां खाईंदी आहे उहो खाधो चेंज थी वेंदो आहे, उहो ओरिजिनल शक्ल में न रहंदो आहे। चाहे तव्हां मख खे मारियो, उनखे माइक्रोस्कोपी ते ॾिसो ऐं उनखां उहा शइ वठो त तव्हांखे उहा शइ न मिलंदी जेका उन मख तव्हांजे गार्ड जो खाधो खयो आहे, तव्हांखे उहा शइ न मिलंदी। तव्हांजी क्रिमिनल जेका मख आहे तव्हां उनखे बि कुझु नथा करे सघो। उनखां बि तव्हांजी मख जेको आहे तव्हांजो क्राइम थी करे ऐं तव्हांजो जेको आहे गार्ड्स जो क्राइम थी करे, तव्हां उन मख खां उहो खाधो बि नथा वठी सघो। तव्हांजा जेके मल्टीपल गार्ड्स आहिनि उन मख खे उॾारे बि नथा सघनि। त तव्हां अहिड़े क़िस्म जी शयूं छो था कयो? अहिड़े क़िस्म जा पूॼण वारे बि बुरा ऐं अहिड़ी शयूं जेके आहिनि उहे कनि था उहे बि बुरा आहिनि। त तव्हां इन्हनि शयुनि ते थोरो गौर वीचार कयो, इन्हनि मिसालनि ते गौर कयो। अच्छा, उनखां पोइ जेको यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चए थो या साहिब सिजने, मतिलबु साहिब चवंदा आहिनि उनखे जेको तव्हांजो घणे वक़्त खां दोस्त हुजे उनखे चवंदा आहिनि साहिब। त उन्हनि खे सॾु थो करे त तव्हां मुंहिंजा क़ैद खाने जा साथी, मुंहिंजा जेल मेट्स, जीअं रूममेट हूंदा आहिनि चवंदा आहिनि जेल मेट्स, मुंहिंजा क़ैद खाने जा साथी हो, मुंहिंजा क़ैद खाने जा साथी, उन्हनि खे चए थो त अरबाब मुतफर्रिक़ून, अरबाब मां तव्हांखे ॿुधायो त रब जो जमाए प्लूरल। त हिकिड़ी ॿी जॻह ते अलाह सुब्हानो ताला मिसाल ॾिनो आहे त हिकिड़ो स्लेव आहे, नौकर आहे, उनजो हिकिड़ो हाकिम आहे, हिकिड़ो उनजो मास्टर आहे, उनजो मालिक आहे। ॿियो हिकिड़ो स्लेव आहे, उनजा मल्टीपल मास्टर्स आहिनि। त कहिड़ो सुठो? जंहिंजा इलाही मास्टर्स आहिनि, इलाही मालिक आहिनि, उहो सुठो या जंहिंजो हिकिड़ो? जीअं जॉब में जॉब कंदा आहियूं त असांजे जेका चेन ऑफ कमांड चवंदा आहिनि, मतिलबु त तव्हां जेके जवाबु ॾियण जा जवाबु ॾे आहियो कंहिं पंहिंजे बॉस खे, उहो हिकिड़ो बॉस आहे। कंहिं कंहिं जॻह ते 3-4 बॉस आहिनि, हिकिड़ो मुलाज़िम आहे उहो टिन्हिनि खे जवाबु ॾिए। त उहो जेको मुलाज़िम आहे उहो ज़ुल्म में हूंदो, छो जो हर कंहिंजो अलॻि अलॻि कमु, वरी कंहिंजो कमु न थियो त उहो चवंदो मुंहिंजो कमु छो न थियो। त इहे शयूं त हिकिड़ो बॉस सही आहे या इलाही बॉसिस जेके आहिनि उहे सही आहिनि। त उहो उनखे उहो ई ॿुधाए सघे थो जेको उन शइ में हूंदो, जंहिंजा 3-4 बॉसिस हूंदा। त उहा शइ अलाह सुब्हानो ताला हिते मिसाल में ॿुधाई आहे। जीअं इन में मां तव्हांखे ॿी तरह बि सम्झायां, जीअं मिसाल जे तौर ते असां घर में आहियूं त वाइफ चए थी तूं मुंहिंजो चवणु कर, वाइफ जो चवणु कर त पीउ नाराज़ था थी वञनि, पीउ जो चवणु कर त वाइफ नाराज़ थी वञे, या वरी भाउ भेण नाराज़ था थी वञनि। त तव्हां कंहिं इंसाननि खे ख़ुशि करण लाइ कुझु बि कंदव, कंहिंखे बि ख़ुशि करण लाइ कुझु बि कंदव त इंसानु चंद वक़्त ताईं ख़ुशि हूंदा, पर जॾहिं तव्हां उन्हनि जो चवणु न कंदव
त उहे जेको तव्हां पोयों जेको बि भलाइयूं कयूं सभु ख़तमु थी वेंदियूं। इहा नेचुरल शइ आहे, इहा रिलीजियस शइ न आहे, इहा हिकिड़ी नेचुरल शइ आहे। त तव्हां जेको आहे कंहिंजियूं ॻाल्हियूं मञींदव, इहे शयूं सही आहिनि त तव्हां हर कंहिंजूं ग़लति ॻाल्हियूं मञो, हिकिड़े ॼणे जूं ग़लति ॻाल्हियूं मञो, ॿियो बि तव्हांखे ऑडर करे, टियों बि तव्हांखे ऑडर करे, बॉस बि तव्हांखे ऑडर करे, घर वारा बि ऑडर कनि, ॿार बि ऑडर कनि, सभिनि जूं ॻाल्हियूं तव्हां मञो ग़लति ऐं सही। इहा शइ सही आहे या तव्हां सिर्फ़ु हिकु रब खे मञो ऐं जेको रब चए तव्हां उन शइ खे फॉलो कयो त तव्हां सां सभु राज़ी थी वेंदा। त इहे ई अलाह सुब्हानहू व तआला मिसाल थो ॾिए त हिननि खे चए थो त हिते यूसुफ अलैहिस्सलाम चए थो अरबाब मुतफर्रिक़ून, हिकिड़ो रब जेको आहे उहो सही आहे, मतिलबु इलाही रब सही आहिनि जेके मुख़्तलिफ़ हुजनि, या हिकिड़ो ख़ैरुन अमिल्लाहुल वाहिदुल क़हार, या हिकिड़ो अल्लाह जेको अल वाहिदुल क़हार। अल वाहिद जेको लफ़्ज़ आहे उहो क़ुर में 6 दफ़ा आयो आहे ऐं इन 6 दफ़नि खां इन अल वाहिद अल्लाह खां जेको आहे हिकु अल्लाह, उन खां जेको पोइ आयो आहे अल क़हार, अल्लाह जो नालो आयो आहे अल क़हार। क़हार जेको आहे कहरा मां निकितल आहे, मतिलबु तव्हां को गोश्त आहे उनखे तव्हां पचायो था या उनखे तव्हां बारबीक्यू था कयो त उन में अंदरां जेके जूसिस रस सॼी निकिरी वेंदी आहे, उनखां पोइ उहो सॉलिड थी वेंदो आहे। त क़हार जो मतिलबु इहो बि आहे त उन गोश्त हिकिड़ो सॉलिड थी वियो, सॼो अंदरां उन मां जूस निकिरी वियो। त फ़िरौन बि लफ़्ज़ इहो यूज़ कयो त मां बनी इसराईल ते क़ाबिज़ आहियां, उन्हनि जे मथां मां ग़ालिब आहियां, क़हार। त इहा अहिड़ी शइ आहे जीअं जंहिं ते फुल कंहिं शइ ते क़ाबिज़ हुजे, उन मां सॼी रस निकिरी वञे, फुल कंहिं शइ ते क़ाबिज़ हुजे, उनखे चवंदा आहिनि कहरा। त हिते अलाह सुब्हानहू व तआला हिते यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चए थो त उहो सुठो जेके तव्हांजा डिफरेंट मुख़्तलिफ़ भॻवान, मुख़्तलिफ़ रब, तव्हांजे फैमिली मेंबर्स, तव्हांजा बॉसिस जेके तव्हांखे मालिक आहिनि, जेके तव्हांखे ऑडर कनि, उहो सुठो, या हिकिड़ो रब जेको अल वाहिद ऐं अल क़हार आहे, जंहिं वटि सॼी शइ आहे, जेको हर शइ खे हलाए थो। अगरि असां उन जो चवणु कंदासीं त असांखे कंहिंजो ग़लति चवणु न करिणो पवंदो, असांजी लाइफ जेका आहे उहा सिधी थी वेंदी ऐं असां अलाह जे रस्ते ते हलंदासीं। पोइ भले असांजे दुनिया जा जेके बि रिश्ता आहिनि, चाहे बॉस हुजे, चाहे दोस्त हुजे, चाहे औलाद हुजे, चाहे ज़ाल हुजे, चाहे कोई बि रिश्तो अगरि नाराज़ बि थी वियो, अगरि अलाह राज़ी आहे त उहो पाण ई अलाह सुब्हानहू व तआला उन शइ खे असांखे सही रस्तो ॾेखारींदो। ऐं इहे मिसाल मिलंदा आहिनि, अगरि को माण्हू तव्हां सां नाराज़ आहे, अगरि अलाह राज़ी आहे त पोइ तव्हां सां ॿियो कोई बि नाराज़ थिए उनजो तव्हांखे फ़र्क़ु न पवणु घुरिजे, अगरि तव्हां सही रस्ते ते आहियो। त अगरि तव्हां सही आहियो, तव्हां अलाह जा अहकाम मञो था, कोई तव्हांखे चए थो अलाह जा अहकाम न मञ, हिन सां नाराज़ थी, हिन सां नाजाइज़ी कर, हिन जो हक़ु वठि, ऐं उहो उनजे चवण ते तव्हां कयो था, इट मीन्स त तव्हां अलाह जे अहकामनि खां परे आहियो। छाजे करे? जेको तव्हांखे चए थो तव्हां उनजो चवणु था कयो। त इन जे करे अलाह सुब्हानहू व तआला चए थो हिकु रब जेको आहे उहो सही आहे, या मल्टीपल अरबाब जेके मल्टीपल गॉड्स आहिनि उहे त सही आहिनि। त हिकिड़ो रब जेको आहे अगरि उनजो कोई चवणु कंदो त उनखे ॿिए कंहिंजो चवणु न करिणो पवंदो। त हिते यूसुफ अलैहिस्सलाम इहो हिकिड़ो हेवी मैसेज थो ॾिए पंहिंजे जेल खाने वारे साथियुनि खे। हालांकि उहे उन ई क़ौम जा हुया जंहिं क़ौम मां यूसुफ अलैहिस्सलाम जेल प्रिफर कयूं, जेल में आया, जेको मिनिस्टर जो हाउस हुयो। उन वक़्तु रब जेको चवंदा उहे मास्टर खे चवंदा, जेके पोयां आयात में यूसुफ अलैहिस्सलाम बि चयो, रब जो जेको माना कढीसीं त मिनिस्टर खे रब चयो हुई, मालिक खे जेको मास्टर हुजे उनखे रब चवंदा, त हुननि खे रब जी माना ख़बर हुई। इन करे यूसुफ अलैहिस्सलाम हुननि खे चए थो अरबाब बहू, मतिलबु तव्हांजा जेको किंग आहे उहो रब आहे, तव्हांजो जेको ॿियो बास आहे उहो तव्हांजो मास्टर आहे, उहो तव्हांजो रब आहे। उहे मल्टीपल सही आहिनि, अगरि तव्हां हिकिड़े रब खे तव्हां चवणु कयो उहे सही आहिनि। उहो तव्हांखे डिफरेंट ॻाल्हियूं चवंदा, तव्हांखे हर उहा ॻाल्हि चवंदा जेका उन्हनि खे खपे थी, ऐं तव्हांखे जेको आहे पंहिंजी मर्ज़ी ते हलाईंदा। पोइ बि थी सघे थो तव्हां मां राज़ी न हुजनि, पर अगरि तव्हां हिकु रब जो चवणु कंदव, हिकु रब ते हलंदव, त तव्हांखे जेको आहे कोई बि ब्लैकमेल बि न करे सघंदो। अगरि कंदो बि त तव्हां चवंदो असां सिधे रस्ते ते आहियूं, असांखे को फ़र्क़ु नथो पए। अगरि तव्हांखे कोई ग़लति कमु करण लाइ चवंदो बि सही त तव्हां उहो न कंदो। त अलाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं असां सिर्फ़ु अलाह जा अहकाम मञूं। असांखे कोई बि ग़लति ॻाल्हि चए त उनखे असां स्ट्रेट फॉरवर्ड सिधे तरीक़े सां सही तरीक़े सां उनखे मना करे सघूं, उनखे बि तरग़ीब ॾियूं, उनखे बि चऊं त इहा ॻाल्हि सही न आहे। अलाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।